शाहपुर चाकर पुलिस जो कारनामो। एक गरीब पोरे जे घर ते चादर चार दीवारी जो तकद्दुस पामाल कंदे बिला जवाज बिना वारंट चढ़ाई। तफसील मूजिब शाहपुर चाकर थाने जी हद में विलेज खेरो खान संजाणे जे रहवासी पोरेत रसूल बख्श वलद मेवो खान सोलंकी जंहिंजी न्याणी जी शादी हुई। इन पोरेत जे घर में शादी वारी रात 2 बजे सब इंस्पेक्टर इफ्तिखार चांडियो चादर चार दीवारी जो तकद्दुस पामाल कंदे बिला जवाज बिना वारंट दाखिल थी न सिर्फ भंजरा कई बल्कि औरतन सां अखलाक खां किरियल ज़बान पिण इस्तेमाल कई। औरतन ॿारनि जे रड़ियन ते आधी रात जो पाड़े वारा गॾु थी विया। उन्हनि ते बि इफ्तिखार चांडियो अखलाक खां किरियल ज़बान इस्तेमाल कंदो रहियो ऐं धमकी ॾिनी त 2 लाख रुपया रिश्वत ॾियो न त ॿी सूरत में तव्हांजी न्याणी जी शादी कॾहिं बि कोन थी सघंदी। HRG न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुतासिर ख़ानदान जो चवणु हो त असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं, मज़दूरी करे बचनि जो पेट गुज़र कंदा आहियूं। असां वॾी मुश्किल सां हिकु पैसो जोड़े न्याणी जो ॾाज वरितो हो जेको भंज राह में मुकमल तौर ते ज़ाया थी वियो। हिननि वधीक ॿुधायो त सब इंस्पेक्टर इफ्तिखार चांडियो असांखे धमकी ॾिनी त अगरि तव्हां 2 लाख रुपया न ॾिना त तव्हांजी न्याणी खे नाबालिग ॼाणाए तव्हां ते कूड़ी FIR दाख़िल कंदुसि ऐं मजबूर थी असां पंहिंजी न्याणी जो निकाह कोर्ट सगोरी में करायो। हिन मज़लूम ख़ानदान चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट सिंध, सेशन जज सांगड़, IG सिंध पुलिस, DIG शहीद बेनज़ीराबाद रीजन ऐं SSP सांगड़ खां मुतालबो कयो त हिन करप्ट सब इंस्पेक्टर ख़िलाफ़ जल्द खां जल्द ऐं भरपूर कानूनी कार्रवाई करे असांजे मज़लूम ख़ानदान खे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। अली जाफ़री सोलंकी, HRG न्यूज़, हैदराबाद।